السميع العليم من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله الذي أشرق الشمس من مشرقها وأغربها إلى المغرب الصلاة والسلام والتحية والإكرام على خير خلقه وأشرف الأنبياء والمرسلين أبي القاسم محمد وعلى عترته الذين أذهب الله عنهم الرجس وطهرهم تطهيرا शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन ॻाल्हाईंदव त महिरबानी शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन दी अस्त हुसैन दी पनाह अस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक़ा के बिना ला इलाहा अस्त हुसैन अड़ो शेर आहे ख़्वाजा अजमेरी जो जेको मक्के जे मंज़र ते लिखियो वियो आहे। दामन वक़्त में गुंजाइश न आहे, इंशाअल्लाह मुहर्रम अल हराम में जेकॾहिं तौफ़ीक़ थी त अर्ज़ रखो। बसि हिकिड़ो सोशल मीडिया ते क्लिप हले थी, कोई अहले सुन्नत जो दोस्त आहे जेको कारा कपिड़ा पाती वञे, ॿियो साम्हूं अची माण्हू चए थो यार तूं शीओ आहे छा? थोरो ॻाल्हाईंदो त मूंखे पढ़णु ईंदो। चई न यार मां शीओ न आहियां। चई पोइ कारा कपिड़ा छो पाता थी? चई मां इन जे लाइ पाता आहिनि जो मां यज़ीदी न आहियां। अलाए किथे वेठा छो जो इहे 73 फ़िरका मुस्तफ़ा खां वठी क़ब्ल करबला हुआ। हुसैन इब्न अली करबला में पहुंची उम्मत मोहम्मदिया के बस बिन फ़िरकन में विरहायो, या हुसैनिया या यज़ीदिया। सलावत पढ़ंदा हो। बाज़ारे कूफा जे लाइ लिखनि था या के मकाम ते काफ़िले के साही ॾियारिया ज़ालिमनि, छो जो हुननि जा पंहिंजा सिपाही थकी पिया। पोइ उन दौरान जेको महारी हो सैयदनि जो बीमार, उन जा ज़ंजीर तपी विया। हज़रत सकीना वरी सिपाहियुनि ॾे वई त मता पाणी मिली पवे। मुंहिंजे हिसे खां वधीक मजलिस थी चुकी आहे। सदाए गिरिया बुलंद कई। अल्लाह तव्हां ख़ैरपुर सखर खां आयल सभिनि अज़ादारनि खे क़दम क़दम खां वधीक अजर अता फ़रमाए। पाणी जी नियत सां जो वई त उते हिकु सिपाही मुंहिंजे ॾिसो जेको घोड़े में लगाम हूंदो आहे, उहो लगाम खणी पंहिंजे घोड़े खे मुंहं में हणी। एक फिकिर आ बुद्धो इंशाअल्लाह आज़ादारी थींदी। मुंहं में जो है त बे सिपाही दड़को ॾिनस, बेहया शर्म नथो अचे, हैवान खे मुंहं में धक थो हणे। तव्हांजी मारिफत में तव्हांखे अञा मां न सम्झाए सघियो। उते सकीना बीठी हुई, हुसैन जी धीउ उते बीठी हुई। न झिणक ॾिनस, शर्म कर, मुस्तफ़ा जो कौल आक़ाए भी हैवान खे धक न हणो। ईअं पोइ ते मोटी चए थी सजाद हैवाननि जो ख़्याल कनी था। ओ सजाद मुते को तरस ई नथो करे। अजरकुम अल्लाह मौला को सदारी क़बूल करे। अल्लाह गवाह मुंहिंजे अमलनि खां बि वॾी अदादारी कई तो। हिकिड़ी रिवायत थी पढ़नि, भेण बाक़ी चए सजाद हैवाननि ते रहम अचे तो मां त पोइ बि इमाम जी थी वियो आहियां। मां त
सजाद पाण राविया रिवायत तो करे हलन जे काफिले में एक मलाउन आडो अची काफिलो बिहारे और मुखे चंदो हो सजाद सकीना काथे आ लंबो मसाइबा इशारो कया तो हजरत सकीना हर हर उठ जी कंडता किरी पई यो मौला हुसैन जो नेज़ो भी रुकजी पियो पे पो सकीना के किरण खा रोकन जे लाए जालिमन रसन जी मदद वरती या को न्याणन वारो आहे जेको मातम करे हां इयो ज़हन में होजे त सकीना उठ ते छड़ो हथ बदल ना सजी सकीना बदल ही हाने मौला सजाद रिवायत तो करे काफिलो रोके और चौंदा सजाद सकीना काथे अल्लाह मौला तुझे हथन जा गुनाह माफ करे रावी जे तो मौला पो जेको मां बेवस बीमार करे दी मां एतरो पुछंदो मां जालिम मुंडी भेण जो छूठो पुछी छाजे लाए तो सकीना के गोले बियो जुमलो मसाइब जो अल्लाह ताला जी इबादत कबूल करे तेरे मौला चला मां पुछंदो मां छूठो गोले वो बेया खिली करे चंदो सजाद दिल घुरियो सकीना के चमाट बना यार एडो भी को गरीब थी दो जो जे बेहया जी दिल घुरे सकीना के मारे अजरकुम अल्लाह वाला फरमाए तो मां मजबूरन बुदाइंदो मां जालिमा होना उठते आ रोना रो जिगर संभाल जो अल्लाह कदम मां लिखाए पढ़ी सकन मैंने रिवायत के बदल हजरत सकीना जे लाए सजाद रिवायत तो करे जालिम पेरियो हितां अची मुंजी भेण के लाही दो ता खां तो पुछा जेको बदल हुजे